नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त में बीजिंग में खबर ईंदा हलूं तो चीन में ॿारड़न जा मथा गोल करण लाइ हेलमेट ऐं टोपिन पाराइण जो रुझान वधण लॻो आहे। परॾेही ख़बरदारी जी रिपोर्ट मूजिबि वालिदेन हेलमेट ऐं टोपिन ते हज़ारें डॉलर ख़र्च करण लॻा। कंपनियुनि ऐं वापारियुनि जी बि क़िस्मत खुली वई। हेलमेट जहिड़नि ढांचनि जी पिण वॾे पैमाने ते ख़रीदारी थियण लॻी। कंपनियुनि ख़ासि तैनूरियूं बि ठाहे वरितियूं। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त चीन में गोल मथनि वारा ॿारनि खे ख़ूबसूरत तस्वुर कयो वञे थो। इन करे वालिदेन परेशान आहिनि। सभ खां वधीक शइ हेलमेट जो विकिरो थिए थो, छाकाणि त हू बिगड़ियल मथनि लाइ वधीक फ़ाइदेमंद आहे। इन हवाले सां हिकु चीनी औरत मीडिया खे ॿुधायो त शी हेलमेट मोइज़ाती इजाद आहे। इन सां असां जे ॿारनि जा मथा मुकमिल तौर गोल थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।